भाउ समझो पूरे खानदान जी मुखे पारत रही हो करे छॾियो आहे तमाम जल्द ॾिसंदे त वो लेटियल हूंदो अञा ॿ कबूतर आहिनि जंग जो तोखे बिलो करणो हुननि जी सोच ॿाराणी हुई पर तूं जज़्बात में अची पंहिंजा होश न विञाइजा तेज़ तबियत बि न आहे जेतिरी तूं सम्झी तरफ़ हलण खां पहिरियां असांखे मीर शाहनवाज़ ख़ान सां ॻाल्हाइणो पवंदो। तो त चयो ओॾे में वॾो दुश्मन आहे पोइ उन तरफ़ कीअं हलूं? असां मीर शाहनवाज़ ख़ान जे राज जा आहियूं, ख़बर पवे उहो असांजो सजण आहे या दुश्मन। अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन, ड्रामा सीरियल दुलाब जी अचण वारी एपिसोड जी पूरी मालूमात तव्हांखे ॾींदा हलूं। अचण वारी एपिसोड में आख़िर छा थींदो। दोस्तों पहिरीं ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदो हलां, मंसूर खान मुराद जी सारी फैमिली यानी औरतुनि खे वठी पाण वटि अची पनाह ॾींदो। जीअं ख़बर पवंदी त हेॾो मसइलो थी वियो आहे, मुराद गिरफ़्तार थी चुको आहे ऐं उन्हनि जी फैमिली खे पंहिंजे बच्चनि जीअं पंहिंजे घर में रखंदो, उन्हनि खे दिलासा ॾींदो तव्हां टेंशन न कयो, हीउ तव्हांजो पंहिंजो ई घरु आहे ऐं मुराद मूंखे तव्हांजी पारत ॾेई वियो हुयो ऐं मां उहो वाइदो निभाईंदुसि जेको मूं वाइदो मुराद सां कयो। मुराद जी सॼी फैमिली मुंहिंजी फैमिली जीअं आहे। ऐं ॿी तरफ़ मंसूर खान जे लाइ क़बर खोटे रहियो आहे केरु रहज़न ऐं वञी मिलंदो मुराद खे, सॉरी वञी शाहनवाज़ ख़ान खे चवंदो तूं मुराद जो त बिलो कयो लेकिन ॿ बिलुंगड़ा अञा बाक़ी आहिनि, उन्हनि जो बि बिलो कर। बाक़ी इहो शींहुं इहो लेटियल ॾिसंदे 2-3 ॾींहंनि जे अंदरि मंसूर खान जे नाले चवंदो 2-3 ॾींहंनि जे अंदरि मां इहो तोखे लेटाए ॾींदुसि। ऐं मंसूर खान चवंदो आहे को मसइलो न आहे, बिलुंगड़ा तमामु जल्द ई गिरफ़्त में अची वेंदा। वरी उहे यानी सोढल वारनि जे नाले चई रहियो आहे, पीरल जे नाले, उहे वरी पाण ई हिक ॿिए सां सलाह कंदा त वञी शाहनवाज़ ख़ान सां मिलूं ऐं उनखे ॾिसूं केतिरो असांजो सॼाणा मिटरा ऐं छा थो असां सां सचाई करे। ऐं इहा ई ग़लती उन्हनि खे माराईंदी सोढल वारनि खे, जीअं हुन सां मिलंदा तीअं हू वरी रहज़न वारनि खे ॿुधाए छॾींदो। ऐं ॿी तरफ़ उनजी माउ मंसूर खान खे पारत कंदी आहे, तूं जज़्बाती तां निकिरी आहे, हू नंढी सोच वारा ॿारनि, तूं जज़्बाती न थी जा। ऐं उते ई चवंदो जेको आहे मंसूर खान, न मां एतिरो जज़्बाती बि न आहियां जेतिरो तूं सम्झे थी, मां उन्हनि जो बि ख़्यालु रखंदुसि ऐं उन्हनि खे सही सलामत हिते वठी ईंदुसि। ऐं पंहिंजी माउ खे हू दिलासो ॾेई मंसूर खान उते निकिरंदो आहे त उन्हनि खे ॻोल्हण जे लाइ सोढल ऐं पीरल खे, ऐं पीरल सोढल शाहनवाज़ ख़ान वटि पुॼंदा आहिनि ऐं रहज़न खे ख़बर पइजी वेंदी आहे ऐं उन्हनि जे लाइ बि बाहि भरी वेंदी आहे। ऐं शाहनवाज़ ख़ान पुलिस खे बि गुत ॾेई छॾींदो आहे, राज़न खे बि, त हीअ हिते घुमनि था, हिननि खे पूरो कयो। इहे ई जेको आहे कोशिशि सोढल ऐं जेको आहे पीरल खे फासाईंदी, मरदा कोन लेकिन कंहिं न कंहिं ॾचे में फासी सघनि था। असांखे ॾींदा इजाज़त। वीडियो अगरि सुठो लॻो त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। अल्लाह हाफ़िज़।